नाज़रीन, जाम नवाज़ अली जे ॻोठ चांदपुर जे रवासियुनि पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे मोतीराम। जाम नवाज़ अली तलके जी वॾी आबादी रखंदड़ ॻोठ चांदपुर लिस्काणी जे रवासियुनि पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौके ते ॻोठाणनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 2.5 महीननि खां पाणी न हुअण करे सख़्त परेशानी के मुंहुं ॾेई रहिया आहियूं। असां तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि, पाणी कोन्हे। माल उन थो मरे, जेको थो मरी थो वञे त बि उन जे घुसल लाइ बि पाणी कोन्हे को। 2 महीना थी विया आहिनि। हीअ इलाइक़ो ॾिसो सॼो वेरान लॻो पियो आहे। माल वीचारो पाणी लाइ तड़पी रहियो आहे। पानी के 2-2.5 महीना साहब थी विया असां वटि पाणी आहे कोन। वॾो असां सां ॾचो लॻो पियो आहे। असांजो माल थो मरे। 12 बचे पानी भरे माल के प्यारियूं पिया। असां सां ॾुकार में पइजूं। चवंदा न थर, असां चवंदा थर खां असांजी हींअर बहितर असां सां वधीक हालत लॻी पई आहे। ख़ुदा थो ॼाणे ईमानदारी असां सां ज़ुल्म आहे। को असां वटि इदारो सही कोन पियो। असांखे पाणी खपे। पाणी असांखे तक़रीबन 2.5 महीना थिया आहिनि। असां बेरोज़गार वेठा आहियूं। पाणी असां वटि न को आहे। असां परेशान वेठा आहियूं। उन खां पोइ जेको आहे सो असांजे लाइ माल जे लाइ इंजेक्शन ऐं जेके असांजा जेको इमदाद आहे या कुझु आहे, इहा बि असांजी जेका आहे सा कोन असांखे मिली आहे। माल जे पीअण जेतिरो पाणी कोन्हे। असां सभु हारी जेको तबिको आहियूं, सॼो परेशान आहियूं। पोखाइत न थी सघी, पर एतिरो पाणी ॾिनो वञे त असांजो माल पीए। पखी पखण हर ॻाल्हि हिते मुल्क छॾे वई आहे। हलियो पोठो तव्हां वेरान ॾिसो पिया। पानी के 2.5 महीना थी विया आहिनि। पाणी कोन्हे को। 15 फुट 16 फुट ते पाणी मिठो निकिरे थो। उहो बि माल खे असां भरे भरे प्यारियूं था। ॿारनि बचनि ऐं पोइ बि पूरो कोन थो थिए। अधु माल पाणी पीए थो, अधु पीए कोन थो। ॻोठाणनि वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि वसवारनि खे इहा अपील कंदे चयो आहे त पाणी जी फ़राहमी बहाल कई वञे त जीअं परेशानियूं ख़तमु थी सघनि। कैमरामैन इब्राहिम मेहर सां गॾु मोतीराम, आवाज़ टीवी न्यूज़, जाम नवाज़ अली।